करमपुर लॻ ॾाढाई जो निशानो बणियल मासूम बारड़ी सां इंसाफ़ न थियो। वाक़िए जे मुख्य जवाबदार जे सौटनि जी पटिशन ते कंद कोर्ट सीशन कोर्ट पारां मुतासिरा बारड़ी जे वारसनि ऐं मिटनि माइटनि मथां केस दाख़िल करण जो लेटर जारी कयो वियो आहे। करमपुर लॻ करमपुर थाणे जे हद ॻोठ मीर बगन ख़ान पिजाणी जे प्राइमरी स्कूल बार ख़ान पिजाणी में गुज़िरियल महीने जी 7 तारीख़ ते प्राइमरी उस्ताद कम्बीर पिजाणी हथां ॾाढाई जो निशानो बणियल 8-9 साला नींगरी फलक पिजाणी सां इंसाफ़ न थी सघियो। मुतासिरा मासूम नींगरी दौरान इलाज ज़िंदगी ऐं मौत जे ॿेवाटे ते ज़िंदगी गुज़ारे रही आहे। इलाइक़े जो को बि चूंडियल नुमाइंदो DC कशमोर कंद कोर्ट आगा शेरदमान, DIG लाड़काणो, SSP कशमोर कंद कोर्ट, ह्यूमन राइट जे अॻुवाणनि समेत ॿियो को बि वसवारो मुतासिरा नींगरी जे दर लड़ी न आयो। ॾाढाई वाक़िए जो केस दाख़िल थियण खां पोइ केस तां हथु खणाइण ऐं फ़रियादी धुर खे हिरासां करण लाइ जवाबदार सां गॾिजी जवाबदार जे मिटनि माइटनि पारां कयल हमले ऐं मुतासिरा बारड़ी जे वारसनि पारां केस दाख़िल करायल आहे, पर पुलिस ॿिए हमले केस में कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। जवाबदार पहिरें ॾींहं खां कच्ची ज़मानत ते ॿाहिरि आहिनि ऐं उल्टो करमपुर सरकारी अस्पताल जे MS डॉक्टर बासित अली जखराणी ऐं ॿिए अमले जी मिली भगत सां पंहिंजनि माण्हुनि खे पाण ज़ख़्मी करे कूड़ी मेडिकल लेटरनि ऐं कूड़े मेडिकल सर्टिफिकेट ज़रिए कंद कोर्ट सीशन कोर्ट में दाख़िल करायल पटिशन ऐं सीशन कोर्ट जे हुकुम ते ॾाढाई केस जे मुख्य जवाबदार जा सौट मुतासिरा बारड़ी जे चाचनि ऐं ॿियनि मिटनि माइटनि मथां कूड़ो केस दाख़िल कराए रहिया आहिनि। ॿिए तरफ़ जवाबदार धुर बासर हुअण करे पैसे जी ताक़त सां करमपुर सिविल अस्पताल जे MS अमले, कंद कोर्ट सिविल अस्पताल जे MS बारड़ी जो मेडिकल कंदड़ डॉक्टराणी, DHO कशमोर कंद कोर्ट ऐं पुलिस मौक़े में वेठल ॾाढाई केस जे मुख्य जवाबदार जे मिटनि माइटनि पारां केस में झोल पैदा करण सां गॾोगॾु DNA जो रिज़ल्ट तब्दील करे गिरफ़्तार मुख्य जवाबदार खे सख़्त सज़ा खां बचाइण जी कोशिश वाक़िए जी पहिरें ॾींहं खां जारी आहे। मुख्य जवाबदार जे सौटनि जी पटिशन ते सीशन कोर्ट कंद कोर्ट पारां मुतासिरा नींगरी जे चाचनि हमले केस जे फ़रियादी ऐं मिटनि माइटनि मथां केस दाख़िल करण मां साबित आहे त जवाबदार धुर बाअसर हुजण करे पैसे जे बलबूते ते बारड़ी ऐं हमले केस जे फ़रियादियुनि ऐं वारसनि खे हिरासां करण जी सूरत में मुतासिरा बारड़ी ऐं वारसनि खे इंसाफ़ जे हुसूल खां महरूम करे ॾाढाई वाक़िए जे मुख्य जवाबदार ऐं हिरासां ऐं हमिलो कंदड़ माइटनि खे क़ानूनी सज़ा खां बचायो पियो वञे। मुतासिरा नींगरी जे वारसनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, ह्यूमन राइट जे इदारनि, आर्मी चीफ, DGI SPR, हाई कोर्ट सिंध, हाई कोर्ट लाड़काणो, GOC पनो आकिल, वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कशमोर कंद कोर्ट, DC कशमोर कंद कोर्ट ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त बारड़ी ॾाढाई वाक़िए बारड़ी वारसनि मथां हमले ऐं बारड़ी हमले जे फ़रियादियुनि ऐं मुतासिरा बारड़ी खे घर वारनि ऐं मिटनि माइटनि मथां दाख़िल थींदड़ कूड़े केस जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राइम कयो।